अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम संजर ख़ान। अॼु तव्हांखे इल्मी हुब में असां सम्झाईंदासीं फ़इल वर्ब ग्रामर जो उहो लफ़्ज़ जेको जुमिले में हुअण, करण, थियण ऐं सुम्हण जी यानी कम जी माना ॾेखारे उनखे फ़इल चइजे थो। ग्रामर जो उहो लफ़्ज़ जेको जुमिले में हुअण, करण, थियण, सुम्हण जी यानी कम जी माना ॾेखारे उनखे फ़इल चइजे थो। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं ज़र्फ़ एडवर्ब। ज़र्फ़ उहो लफ़्ज़ जो फ़इल, सिफ़त या ॿिए ज़र्फ़ सां लिखिजे उन मां वक़्त, जाइ, इक़रार, इनकार ऐं रीत या क़दुर जी माना ॾेखारे उनखे ज़र्फ़ चइजे थो। ज़र्फ़ उहो लफ़्ज़ जो फ़इल, सिफ़त या ॿिए कंहिं ज़र्फ़ सां लिखिजे उन मां वक़्त, जाइ, इक़रार, इनकार ऐं रीत या क़दुर जी माना ॾेखारे उनखे ज़र्फ़ चइजे थो। ज़र्फ़ तमीज़। हाणे पाण पढ़ंदा ज़र्फ़ तमीज़ अहिड़ा लफ़्ज़ जिन मां रीत, क़दुर जी माना निकिरे तिन खे ज़र्फ़ तमीज़ चइजे थो। हाणे मिसाल मुताबिक़ तव्हांखे हिते सम्झाईंदासीं। मिसाल तौर आस्ते या तेज़ या बार बार या इत्तफ़ाक़न या घणे क़दुर या जीअं वग़ैरह तिन खे ज़र्फ़ तमीज़ चइबो आहे। दोस्तों अॼु ही वीडियो पंहिंजो पुॼाणी ते पहुतो। थैंक यू सो मच। वरी ईंदड़ नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। थैंक यू सो मच।